कोट आहे ज़किरो मैसर में ये हाई स्कूल ज़किरो मैसर में मेडिकल फ्री कैंप आहे। कैंप में जो तकरीबन ये गेस्ट्रो जा केस टाइफाइड जा मलेरिया जा केस जेके साम्हूं आया आहिनि उनजे हवाले सां ॾिसो त डायबिटीज जा केस पिया आहिनि। डॉक्टर जो इंचार्ज डॉक्टर आहे जहांगीर इमरान साहब सां असांजी ॻाल्हि ॿोलाए उहा जेका ॻाल्हि ॿोलाए उहा असां वञी शेयर कंदा। साईं कहिड़ा केस साम्हूं आया आहिनि? असीं हिते जॾहिं आया आहियूं हक़ीक़त में तमामु घणो असांखे महसूसु थियो आहे त असांजा जेके माण्हू वीचारा वाक़ई में इहे जेका महामूल लफ़्ज़ चओ बरसात चओ या जेको कुझु बि चओ असांजे ग़रीब माण्हुनि जो तमामु वॾो जानी माली नुक़सानु थियो आहे। उन खां पोइ वरी इन बरसाति जे करे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं उन मां थियूं आहिनि जंहिंमें दस्त उल्टियूं ख़ारिश जो हुजणु ब्लड प्रेशर जो वधी वञणु टेंशन जे करे शुगर जो वधी वञणु ऐं उन खां अलावा मलेरिया ऐं डेंगी उनजो तमामु वॾो हिकिड़ो तादादु मरीज़नि जो हिते साम्हूं आयो आहे। उन जे करे असां अॻ में बि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कई हुअसीं इन सिलसिले में हितां जे जेके मुखैर हज़रात जेके आहिनि उन्हनि में ख़ासि तौर ते मिस्टर बदरुद्दीन मैसर ऐं डॉक्टर मीर मोहम्मद मैसर उन्हनि कोशिशूं वठी करे पंहिंजे ॻोठ में ही जेका आहे फ्री मेडिकल कैंप लॻाई आहे ऐं उन में असां ॾिठो आहे त तवक़ुअ खां वधीक तमामु घणा मरीज़ आया आहिनि ऐं उन्हनि तमामु घणनि दवाउनि जो बंदोबस्तु कयो आहे। असीं उन्हनि समूरनि मरीज़नि खे चेक कयो हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मरीज़ एतिरे ताईं दिलि जा मरीज़ बि हिते आया आहिनि शुगर ब्लड प्रेशर चमड़ी जूं बीमारियूं त तमामु घणी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा मरीज़ आया आहिनि। उन्हनि खे असां बाक़ाइदी दवा ॾेई जेकॾहिं ज़रूरत आहे उनखे मुख़्तलिफ़ हॉस्पिटल में रेफर बि कयो। ऐं उन खां अलावा असां आख़िर में घुराइता जेके सिंध जेका आहे असांजी सिंध मोदी अमा टी वी वारनि जा जेके उतां सिटी जा आया आहिनि हिन असांजे पैगाम खे हिन मरीज़नि खे हितां जे ग़रीब माण्हुनि खे मसइलनि खे जेके उजागर कनि था जंहिं वक़्तु खां असीं आया आहियूं मुंहिंजो अंदाज़ो आहे त असां 10 साढे 10 बजे खां हिते पहुता आहियूं। एॾो त वॾो मुसलसिल मरीज़नि जो तादादु आहे अञा ताईं ॾिसो था त पूरा हाल चौधर भरिया पिया आहिनि। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त 300-400 लॻभॻि जेके मूंखे शाबस आहे हितां जी मुखैर हज़रात खे कयो बदरुद्दीन मैसर साहब एॾो वॾो अरेंजमेंट कयो हर मरीज़ खे घणे क़दुरु दवाऊं मिली सघनि। बाक़ी जेकॾहिं तव्हां जंहिं शइ जी वाक़ई ज़रूरत आहे जेका हिते न आहे उहा मरीज़नि खे लिखी बि ॾियूं था। ऐं उन खां पोइ सैयद आबिद अली शाह साहब थोराइता आहियूं ऐं उन खां अलावा हिते जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि फार्मा कंपनियुनि जा दोस्त अल ख़ैर फार्मा जो सैयद महताब शाह राजी साहब जेट्स जा दोस्त ॿिया बि जेके दोस्त आया आहिनि उतां तकलीफ़ करे पंहिंजी मेडिसिन बि खणी आया आहिनि ऐं असां सां गॾु एज़ अ वर्कर एज़ अ वॉलंटियर कमु बि कराइण जे लाइ इहा महिरबानी साईं। फ्री मेडिकल कैंप ज़किरो मैसर में कंदा आहे ऐं कैंप जे अंदरि तकरीबन मरीज़ जो तादादु कोविड में समाधान थिए थो। ॻाल्हि ॾिसण पिया थो त डॉक्टर अब्दुल हलीम छॾो जनरल फिजिशियन आहिनि उन्हनि जी जेका ॻाल्हि ॿोलाए उहा असां वटि शेयर कंदासीं। डॉक्टर साहब कहिड़ा केस साम्हूं आया केस जेके साम्हूं आया आहिनि मलेरिया जा आहिनि ऐं उन खां पोइ चमड़ीअ जा केस तमामु घणा था अचनि ऐं ॿियो डायरेक्ट पेशेंटनि जी एवरेज केतिरी सम्झो पिया? पेशेंट त तमामु घणा आहिनि जीअं तव्हांखे ख़बर आहे त बरसाति पवण खां पोइ वायरल थी वियो आहे मलेरिया जो फीवर उन खां पोइ टाइफाइड उन खां पोइ डायरिया इंफेक्शन सॼो पाणी जमा आहे पाणी करे गंदो थी थो पए उन करे तमामु घणा इंफेक्शन थियनि था। थैंक यू डॉक्टर साहब। ज़किरो मैसर में फ्री मेडिकल कैंप जेका असां लॻी रही आहे जंहिंमें जनरल केसिस जा जेके केस साम्हूं आया आहिनि डायबिटीज के उनमें केसिस ॾिसण पिया उनजे हवाले सां हार्ट जा पेशेंट आहिनि उन ख़ासि करे मलेरिया ऐं टाइफाइड जा केसिस साम्हूं आया आहिनि। हिन वक़्तु राज़ी ॾिसो था जेके जिन कंपनियुनि सहकार कयो आहे हिन कैंप में उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि असां वटि शेयर कयूं था। जेको असां
तकरीबन असां 5 खां 600 मरीज़नि लाइ असांखे मेडिसिन अरेंज कई आहे ऐं काफ़ी पेशेंट अहिड़ा अची रहिया आहिनि जंहिं मलेरिया डेंगी ऐं पेट ख़राब स्किन जी बीमारी तमामु घणा हिते पेशेंट अची रहिया आहिनि तो तमामु घणो हिते ज़रूरत बि आहे ऐं डॉक्टर साहब बि असां आहिनि डॉक्टर अब्दुल साहब आहे जनरल फिजिशियन आहे ऐं डॉक्टर जहांगीर अवार साहब डॉक्टर आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिते पेशेंट तमामु घणा आहिनि ऐं थी रहिया आहिनि जीर में मोहम्मद साईं खे असां घुराए पिया आहियूं कि जेतिरो टाइम कढी तव्हां मीडिया वारा आहियो असां तकरीबन तमामु बरसाति जे हालातनि जे करे तमामु घणो मसाइल थी विया पेशेंट तमामु घणा हुया उन जे करे असां साईंजनि खे डॉक्टर वठी आया जहांगीर साहब साईं चंद्र साहब उन पुरनि जा मीडिया वारा हिकु थी सघियो 200 पेशेंट अची विया अञा ताईं अचनि था अञा शाम ताईं इनशाला 5 बजे ताईं हलंदी इनशाला उठार या घुराए ताईं गरीब बरसाति वारनि जा नाज़रीन अस्सलाम वालेकुम जी त मां आपके अमूर का आगाह बदौला त ही विलेज आहे सकियो मैसेज प्रोफेसर गंगा आहे हिन वक़्तु ॾाढो सभु जेका फ्री मेडिकल कैंप आहे उहा फ्री मेडिकल कैंप में डॉक्टर हज़ार रुपया हितां जे क़रीब 80 माण्हू जे 70 माण्हुनि जो फ्री मेडिकल चेक पियो आहे ऐं हिन वक़्तु सभु आगोटी जा जेके मेक मर्द आहिनि मंजूर अली मैसर साहब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां आवाज़ वारो शेयर कयूं था मैसर साहब छा नुक़सानु कोठियो थियो आहे उन मां तकरीबन फसल भी तबाह है जगह पे आ रही ना है माना इतना ही नुकसान हुआ है उनमें को गवर्नमेंट की तरफ रिलीफ मिलो टेंट वगैरह गोठण जा गवर्नमेंट सहकार कयो आहे नाज़रीन मंजूर अली मैसर साहब जेके शइ ज़किरो मैसर जी तमामु अहम शख़्सियत आहिनि उनजी मुंहिंजी अमा न्यूज़ टीम में ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन्हनि जेका त मैसेज में बि डिलीवर कयो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नुमाइंदनि जेका त कोऑपरेटिव सहकार वोट में कयो आहे वधीक मर्कज़ी क़यादत खां जेका त मुतालबो आहे त यूनियन काउंसिल जे हिन ज़किरो मैसर विलेज खे इन्वेस्टिगेशन करे हितां जा ग़रीब मुस्किन माण्हू जा जेके जुआ किरिया आहिनि फसल तबाह थिया आहिनि मेरिट बुनियाद ते इंक्वायरी करे उनखे जेका त मुआवज़ो ॾिनो आहे नाज़रीन GM चैनल सां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे दी ना इज़त अल्लाह निगहबान पाकिस्तान जिंदाबाद।